अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमसरी अदबी नशस्त में तव्हां सभिनि खे भली का। अॼु पाण जंहिं किताब ऐं जंहिं महिमान सां हाज़िर आहियूं उन्हनि जो तारुफ़ आहे मैडम ज़ाहिदा आबड़ो। सो असां किताब जे लेखक खे घुराइण खां अॻु में बहितर सम्झोसीं त जंहिं हिन किताब ते जी एडिटिंग कई आहे ऐं ख़ासि तौर ते हिन किताब ते जंहिंजी महिनत आहे ऐं उन किताब खे वेझड़ाईअ खां ॾिठो आहे, तो सोचियोसीं त अॼु पहिरीं उन किताब ते उन शख़्सियत सां गुफ़्तगू कयूं। हाणे को वक़्तु हो जॾहिं प्रिंटिंग प्रेस जो दौरु न हो त जेको इल्मु हो उहो चंद माण्हुनि ताईं उनजी रसाई हुई, ऐं जीअं प्रिंटिंग प्रेस जो इनकलाब आयो त आम माण्हुनि ताईं बि किताब पहुतो। ऐं उन में सभ खां वधीक जेका शइ तख़लीक़ थी उहो नॉवल ई हो। ऐं नॉवल सॼी दुनिया में अॼु बि लिखियो वञे थो ऐं अॼु बि उनखे ओतिरी पज़ीराई आहे। फिक्शन में हिन नॉवल जी सिंफ़ खे उन जे करे पज़ीराई आहे त असां जेके शयूं हक़ीक़त में आम तौर ते चई नथा सघूं उहे असां हिन फिक्शन जे अंदाज़ में एॾे ख़ूबसूरत नमूने सां चई वेंदा आहियूं जो असां रियासतुनि खे ऐं मुल्क जे बादशाहनि खे बि टकर ॾेई विझंदा आहियूं। सो पाण अॼु ईंदासीं हिन नॉवल ते गुफ़्तगू जे लाइ मैडम ज़ाहिदा आबड़ो खां हाल अहिवाल कंदासीं ऐं पुछंदासीं त हिन किताब खे प्रूफ रीड करण वक़्तु, एडिट करण वक़्तु कहिड़नि कहिड़नि मसाइलनि खे मुंहुं ॾियणो पियो। उन खां अलावा मूंखे हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लॻी जेका ही पहिरियों सिंधी जो नॉवल आहे जंहिंमें ॾिठुमि त राइटर सां गॾु एडिटर जो नालो बि शामिल आहे। हालांकि ईअं न हूंदो आहे, ऐं जेकॾहिं अगरि तव्हां रूटलेज ऐं पेंगुइन जा किताब खणी ॾिसंदव त उन में हर राइटर जे हेठां एडिटर जो नालो ज़रूरु हूंदो आहे। इहो रवाजु असां हींअर शुरू कयो आहे ऐं हमसरी जे लाइ इहो वॾो एज़ाज़ु आहे त हुन पहिरें ई इन रिवायत जो बुनियादु विधो आहे। ऐं हाणे असां मैडम ज़ाहिदा खां पुछंदासीं त हिन किताब खे जॾहिं एडिट कयो त उन में कहिड़ा कहिड़ा मसाइल उन्हनि खे दरपेश आया। थैंक यू मंसूर। हिकिड़ो त तव्हां मूंखे हिते विहारे छॾियो आहे। ऐं एक्चुअली त पब्लिशर आहियां या ईअं सम्झो त एडिटर आहियां। जेको राइटर आहे उनखे अचणु खपे हा, पर उहो जीअं त असांखां हितां काफ़ी परे आहे, तंहिं करे असां उनखे बि घुराईंदासीं। अनवर शेख साहब खे बि हिकिड़े ॾींहुं दावत ॾींदासीं त उहे बि अचनि पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे नॉवल ते ॻाल्हाइनि। पर आउं एज़ एन एडिटर ऐं पब्लिशर जे तौर ते जेको आहे सो हुन नॉवल जे बारे में थोरो ॻाल्हाईंदसि, छो जो सॼे नॉवल जी कहाणी एडिट करण जे दौरान पढ़ी आहे ऐं उन में जेके बि ख़ूबियूं आहिनि या किथे लूप होल आहिनि नॉवल जी स्टोरी में या जेके झोल आहिनि उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त हीअ नॉवल जेको आहे सो छापण में सभिनी खां पहिरीं त मूंखे हिन नॉवल जी जेका ॿोली आहे उहा मूंखे न्यूट्रल कोन लॻी। सभिनी खां पहिरीं मूं महसूसु कयो त नॉवल जी जेका ॿोली आहे उहो कहिड़े ख़ासि असांजे इलाइक़े सां तालुक़ु थी रखे ऐं हर किरदारु सेम ॿोली पियो ॻाल्हाए। तंहिं करे मूंखे महसूसु थियो त ॿोली जेका आहे उहा अहिड़ी हुजणु खपे जेका ईअं महसूसु थिए त हर फ़र्दु जेको आहे उनखे महसूसु करे त हीअ मुंहिंजे इलाइक़े जी ॿोली ॻाल्हाई पई वञे, मुंहिंजे लाइ लिखियल ई नॉवल आहे ऐं चंद किरदार अहिड़ा हुजनि जिन खे उहा ख़ासि जेका आहे असांखे इलाइक़े जी जेका लहजो उहो मिलियल हुजे। मतिलबु मोनोटोनस ॿोलीअ खे तव्हां यूनिवर्सल करे मूं हुनखे जेको आहे सो मतिलबु पूरी सिंध जे ॿोली सां जेको आहे सो जीअं सम्झो त उन ते ईअं पकिड़े छॾियो न। त हाणे जेको बि माण्हू पढ़ंदो त उनखे हिकिड़ी स्टैंडर्ड ॿोली जेका आहे उहा असां वटि ख़ासि करे अदबी ॿोली जंहिंखे चयो थो वञे, हैदराबाद या खैरपुर या मतिलबु कराची जो जेको माण्हू सिंधी माण्हू आहे जी ॻाल्हाए थो त मूं हुनखे उहो लहजो ॾिनो आहे। ऐं कुझु किरदार आहिनि जिन खे असां उहो लहजो बि ॾिनो आहे जेके कंहिं ख़ासि इलाइक़े सां तालुक़ु रखनि था, जीअं अपर सिंध जा माण्हू ॻाल्हाइनि था। इहा जेका आहे साम्हूं वरिती परमिशन राइटर खां, अनवर शेख साहब खां, जिन जो वॾो वड़ ऐं उन्हनि मूंखे पूरो मतिलबु परमिशन ॾिनी। ऐं उन खां पोइ मूं उन्हनि खे इहो बि चयो त आउं कुझु जेके आहिनि से डायलॉग आहिनि कुझु अहिड़ा या कुझु पैराग्राफ आहिनि जिन खे आउं चाहियां थी त थोरो एडिट कयां, पैराफ्रेज़ कजे। हा बिल्कुलु। त उहा बि उन्हनि मूंखे परमिशन ॾिनी त पोइ उन्हनि खे मूं किथे न किथे एडिट कयो आहे। त उहा बि जेका ॻाल्हि आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं पंहिंजो एडिटर जे तौर ते नालो जेको हिन में ॾिनो आहे किताब में, त ईअं सम्झो त हिकिड़ी शुरूआति आहे। छो जो असां वटि घणो करे जेके नॉवल आहिनि या जेके किताब आहिनि उन्हनि में असां वटि जेका हिकिड़ी ख़ासि ईअं चइजे त रुझान आहे। ऐं सिंधी जेके बि किताब पढ़ंदी आहियां उन्हनि में मूंखे फील थींदो आहे त उन्हनि में जेका प्रूफ जेको आहे उहो ॾाढो कमज़ोर हूंदो आहे। उन जे करे हिकिड़ो सुठो जेको किताबु हूंदो आहे उनजी वैल्यू जेका उहा तमामु घणी डाउन थींदी महसूसु थींदी आहे।
ऐं लेखक जो पंहिंजो जेको लिखणी उन खां पोइ उन ते पैसो लॻाइण ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ग़लती जे करे उहा जेका आहे सा लिखणी या किताब जेको आहे हमेशह जे लाइ ग़लतियुनि सां भरपूर जेको आहे उहो लाइब्रेरियुनि में पियो हुजे या तव्हांजे घरनि में पियल हुजनि त उहो ॾाढो मायूब थो लॻे। त ॾिसो मतिलबु इहो केॾी ज़बरदस्त रवायत आहे त जेको हिकिड़ो एडिटर ऐं जेको लेखक जे विच में हिकिड़ो वॾो गैप हो उन गैप खे तव्हां फिल करण जी तमामु वॾी कोशिशि कई आहे। हाँ बिल्कुलु, मूं कोशिशि इहा कई आहे त आउं यकीनन हिन में पूरे तरीक़े सां अञा कामयाबु कोन थी हूंदसि ऐं आउं चाहींदसि त जिथे हिन नॉवल खे पढ़ंदड़ स्टोरी ते ॻाल्हाइनि उते असांजी जेका एडिटिंग थी आहे या प्रूफ थियो आहे मतिलबु मुंहिंजी जेका एडिटिंग थियल आहे एज़ एन एडिटर उन ते प्रूफ ते बि ॻाल्हायो वञे। हिन में जेके असांजे तरफ़ खां पब्लिकेशन हाउस जे तरफ़ खां जेके असांजा जेके टेक्निकल जेके कोताहियूं आहिनि उहे बि साम्हूं अचनि, छो जो असां वटि फीडबैक ॾियणु जेको आहे मंसूर तमामु मायूब थो सम्झो वञे। असां वटि फीडबैक ॾियण जी आदत कोन्हे, हालांकि फीडबैक जेको आहे वॾनि वॾनि जेके बि इदारनि में कंहिं बि नंढे खां नंढो कमु या नंढे खां नंढो प्रोजेक्ट जेको हूंदो आहे उन में फीडबैक जेको आहे उहो ज़रूरु वरितो वेंदो आहे। हिकिड़ो सेशन थींदो आहे किथे तव्हांजो जेको आहे सो ट्रेनिंग सेशन थींदो आहे, उन खां पोइ जेको उते ट्रेनर ईंदो आहे उन जे बारे में तव्हांजो फीडबैक वरितो वेंदो आहे। पर असां वॾा वॾा कम कयूं था उन्हनि में कंहिं बि क़िस्म जो फीडबैक थो वठे। इवन असांजो जेको ईअं सम्झो त हींअर असांजो जेको बि कमु हमसरी जो थिए पियो, अख़बार असांजी शाया पई थिए या मैगज़ीन जेको शाया पियो थिए, असांजो पेज हले पियो, असांजी वेबसाइट हले पई, यकीन कयो त आई लुक फॉर फीडबैक। ऐं मूंखे इंतज़ारु पई कंदी आहियां त असांखे माण्हू फीडबैक ॾियनि, पर फीडबैक ॾियणु असांजे शायदि मिज़ाज में शामिलु कोन्हे। इन करे आउं पंहिंजे हिन सेशन जे थ्रू पंहिंजे जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि, जेके ॾिसंदड़ आहिनि, उनखे रिक्वेस्ट कंदसि त फीडबैक ॾियण जी आदत विझो, छो जो फीडबैक सिर्फ़ु तव्हांजी तनक़ीद कोन हूंदी आहे, फीडबैक तव्हांजो अहसासु हूंदो आहे। फीडबैक तव्हां कीअं महसूसु कयो आहे कंहिं बि शइ खे, उनखे तव्हां ॾाढे मुहज़िब अंदाज़ सां तव्हां ॿुधायो त जीअं उहा जेका ग़ैर मयारी शइ आहे, जेको ग़ैर मयारी क़दम खयो वियो आहे उनखे कीअं मयारी करे सघिजे थो, ऐं उन में तव्हांजो पॉज़िटिव जेको फीडबैक हूंदो आहे उहो तव्हांजो तमामु घणो मददगार साबित थींदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ही उहो दौर आहे जॾहिं चयो वेंदो आहे त जिते औलाद पीउ खे नथी ॿुधे ऐं औलाद वालिदेन खे ॿुधण लाइ तयारु न आहे, उते हमसरी तव्हांजे लाइ जेकॾहिं अगरि अहिड़े क़िस्म जो प्लेटफॉर्म मुहैया करे थी तव्हांखे बिल्कुलु दरवाज़ा खुलियल आहिनि त तव्हां मुकमल तौर ते फीडबैक ॾियण जे लाइ हाज़िर थियो। त इहो असांजो आहे त असां उनखे फीडबैक ज़रूरु ॾियूं ऐं हर शइ खे पढ़ूं ऐं उनखे उन मुताबिक़ शाइस्तगीअ सां उन फीडबैक या क्रिटिकल एप्रिसिएशन जंहिंखे चऊं त उहा असां करे सघूं था। अच्छा, हाणे हिन नॉवल जे असां ईंदासीं कहाणीअ जे तरफ़। त जीअं त हाणे मैडम हिन कहाणीअ खे बिल्कुलु एडिट कयो आहे ऐं बिल्कुलु वेझड़ाईअ खां पढ़ियो आहे, ॾिठो आहे, त जहिड़े तरीक़े सां मैडम असांखे ॿुधाईंदा कहाणी त यकीनन इहो असांखे ईअं सम्झो त सॼो असां लॻंदो त नॉवल ई पढ़ी छॾियो आहे। सो हिन जी कहाणी कीअं शुरू थिए थी ऐं किथे हिन जी इख़्तिताम थिए थी? हाँ मंसूर, कहाणी आउं सम्झंदसि तव्हांखे ॿुधायां त कहाणी तमामु सुठी ऐं हिकिड़ी नई जेका आहे सा तख़लीक़ आहे, हिकिड़ो नओं ख़्यालु आहे। समाज में जेके थींदड़ असां वटि तब्दीलियूं आहिनि उन्हनि जे बारे में हिकिड़ो प्लॉट आहे। एक्चुअली नॉवल छा हूंदो आहे, नॉवल हिकिड़ी नंढड़ी कहाणी हूंदी आहे जंहिंखे तव्हां उन वक़्त जे समाजी हालतुनि जे मथां पखेड़े छॾींदा आहियो। उन में तव्हां सियासी हालतूं बि खणी था अचो, उन वक़्त जूं जेके आहिनि से समाजी हालतूं बि खणी था अचो। उन वक़्त में जेके तव्हांजा जेके मसइला हुजनि था, इंटरनेशनल मसइला, उहे बि थी सघनि था, उन में शामिलु थी सघनि था। पर ही कहाणी जेका आहे असांजे सिंधी समाज जी हिकिड़े जागीरदार तबिके जे ईअं सम्झो त ख़ानदान जी कहाणी आहे, जंहिंमें पहिरीं त उन ख़ानदान खे ॾेखारियो थो वञे त उहो ॾाढो प्रोग्रेसिव आहे, तरक़ी पसंदि सोच रखंदड़ आहे, पर उन्हनि खे एक्सपोज़ कयो वियो आहे त उहा एक्सपोज़ थी ऐं उहो ख़ानदान जेको उनजे कमाल हिकिड़ो जेको किरदारु आहे त उहा ख़बर थी पए त कीअं तरक़ी पसंदि सोच रखंदड़ या पंहिंजो पाण खे तरक़ी पसंदि सोच रखंदड़ जेको आहे सो हिकिड़े फ़र्द जे तौर ते दुनिया जे अॻियां पेश कंदड़ उहो माण्हू कीअं जेको आहे उहो सिन्फ़ी तफ़रीक़ जो बि जेको आहे शिकार थो थिए, ऐं उन खां अलावा समाजी ऐं तबक़ाती जेको फ़र्क़ु आहे उन जो बि मतिलबु तमामु बुरी तरह सां जेको आहे शिकार आहे। ऐं सिर्फ़ु तालीम जेका आहे उहा तव्हांखे तब्दील नथी करे, पर वक़्त ऐं हालतूं तव्हांखे तब्दील थियूं कनि। तव्हांखे जेको ही असां वटि जेके राइटर्स लिखनि था, ही जॾहिं तव्हां वटि इन क़िस्म जूं लिखणियूं अचनि थियूं त असांखे हर माण्हूअ खे पंहिंजे अंदरि जेको आहे हिकिड़ो
तब्दीली महसूसु थींदी आहे या असीं पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं उन्हनि किरदारनि जे नज़र में त असांजे अंदरि त को अहिड़ो किरदारु जहिड़ो जेको आहे सो अहसासु मौजूदु कोन्हे छो जो असां हिननि किरदारनि में असीं ख़ुदि मौजूदु हूंदा आहियूं। हाणे कमाल या जेको आहे सो अनाबिया इहे किरदार त राइटर जा ठहियल आहिनि पर थी सघे थो त इहे किरदार जेके आहिनि से हक़ीक़त में किथे न किथे मौजूदु पाण खे हिननि सां कंपेयर करे या मतिलबु अहिड़ा के किरदार हक़ीक़त इहा आहे त अदब जो जेको मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं किताबु पढ़ो था या नॉवल पढ़ो था या स्टोरी पढ़ो था त उन में जेको पढ़ंदड़ आहे उन खे उहा कहाणी जेका आहे उहा सोचण ते मजबूर करे ऐं हिन कहाणी जे पढ़ण खां पोइ बि आउं सम्झां थी त असां वटि इलाही सारा माण्हू हूंदा जिन खे इहो महसूसु थींदो त उन्हनि जे घरनि में का बि अहिड़ी सूरत हाल जेका हिन कहाणी सां मेल खाए थी त उन्हनि खे उहा कहाणी पंहिंजे घर जी कहाणी लॻंदी। ठीकु आहे, थी सघे थो उन्हनि खे उहा पंहिंजे पाड़े जी कहाणी लॻे, थी सघे थो पंहिंजे ख़ानदान जी कहाणी लॻे, थी सघे थो पंहिंजी ज़ात जी कहाणी लॻे। त इहे जॾहिं तव्हां लिखो था छो जो हिन में हिकिड़ो हसास मौज़ू खे जेको आहे सो खणी हिकिड़ी कहाणी जी उणत कई वई आहे त आउं सम्झां थी त इहो हिकिड़ो नओं मौज़ू आहे मुंहिंजे लाइ सिंधी नॉवल जे हिसाब सां हिकिड़ो नओं मौज़ू खणी ऐं राइटर जेको आहे हुन ते अनवर शेख साहब मतिलबु त नॉवल में जिदत आंदी आहे जो हुन में हिन जेको मौज़ू चूंडियो आहे असांखे शिकायत हूंदी आहे त कैंपस नॉवल्स ई असां लिखूं था ऐं असां हिकिड़ो मख़सूस डिक्शन आहे हुन खां ॿाहिरि निकिरी न आहियूं सघिया मतिलबु ही हिकिड़ी जिदत आहे। हिन में तव्हां सिंफ़ी तफ़रीक़ जी ॻाल्हि कई, उहा सिंफ़ी तफ़रीक़ कहिड़े हवाले सां ऐं कहिड़नि किरदारनि ते मुश्तमिल आहे? एक्चुअली अनाबिया जेका आहे उहो किरदारु आहे जेको ईअं सम्झो त मेन कैरेक्टर आहे पर उनजो मर्डर थो थी वञे ऐं उनजो मर्डर जेको आहे करण वारो हिकिड़ो जागीरदार शख़्स आहे, पंहिंजो रिलेटिव ई आहे न उहो उनजो ॾेर आहे। ऐं उहा कहाणी में जेका हिकिड़ो ख़ानदान आहे जागीरदार ख़ानदान आहे जेको जंहिंमां हिकिड़ो छोकिरो जमाल आहे उहो अनाबिया सां शादी थो करे पर जमाल जी डेथ थी वञे ऐं जमाल जी डेथ थियण खां पोइ उहा पंहिंजे मुड़ुस जी डेड बॉडी खणी जॾहिं अचे थी त पोइ उनजो ॾेर जेको आहे उहो चाहे थो त आउं उन सां शादी कयां ऐं उन ते जेको आहे सो उहो उनजे सम्झो त उनजो हिकिड़ो इश्क थो थी वञे पंहिंजी भाभी सां। पर पोइ अॻियां कहाणी जॾहिं वधे थी त उहा छोकिरी ख़बर पवे थी त उहा छोकिरी पंहिंजी निणान उनजी निणान आहे हिकिड़ी माहिरा उहा पंहिंजे हस्बैंड खां सेपरेट थी उहा घर में वेठल आहे उन्हनि जे ॿिन्ही जी पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग पैदा थी थिए ऐं उन्हनि जे अंदरि हिकिड़ी फीलिंग थी थिए त हुननि जी पंहिंजो पाण में हिकिड़ी दिलचस्पी पैदा थी वई आहे ऐं उहा ॻाल्हि जेका आहे उहा कमाल खे जॾहिं ख़बर पवे थी त कमाल हुनजो मर्डर थो करे छॾे ऐं पोइ उतां ख़बर थी पवे त उन मर्डर खे जेको आहे सो उनजी सज़ा खां बचण जे लाइ उहो कीअं कानून खे मैनिपुलेट थो करे ऐं जीअं त अनवर शेख साहब जीअं पाण पुलिस में आहिनि तंहिं करे उनजी कानून जी बारीकियुनि खे सम्झणु ऐं जेको ॾोही आहे उन जे तरफ़ खां जेको ॾोहारी कहिड़ा पंहिंजो पाण खे स्टेप खणी बचाए थो सघे कानून जेको आहे उहो कीअं मैनिपुलेट करे सघे थो जेको आहे सो उन सिस्टम खे ऐं सिस्टम जेको आहे उहो कीअं जेको आहे सो ताक़तवर खे बचाए थो इहे सभु शयूं जेके आहिनि से हिन में असांखे स्टोरी में मिलनि थियूं तंहिं करे उहा जेका कानून जी जेका गिरफ़्त आहे जेका आउं सम्झंदसि त एज़ अ पुलिस ऑफिसर जेका अनवर शेख साहब लिखी आहे उहा तमामु घणी दिलचस्प आहे ऐं हिन नॉवल खे पढ़ण में तव्हांखे मज़ो अचे थो। मतिलबु इन जेका सिंफ़ी तफ़रीक़ आहे हुन में उहो जेको सोकाल्ड जेका हुननि जी सिविलाइज़्ड या मॉडेस्ट हुननि जो जेको रवैयो आहे उहो अल्टीमेटली एक्सपोज थिए थो त ह्यूमन फ्रीडम खे कीअं उहो क़तल कनि था ऐं अनाबिया उनजो शिकार थिए थी ऐं हुननि खे मतिलबु हिकिड़ो अहिड़ा किरदार इहे समाज में क़ाबिल क़बूल ई न आहिनि। छा आहे जो एक्चुअली हिन नॉवल लिखण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे रियलाइज़ेशन कराइणी आहे त वक़्तु तब्दील पियो थिए इंसान पंहिंजी इर्तिका में जेको आहे तब्दील पियो थिए ऐं जीअं असां वटि LGBTQ+ जेके आहिनि से केतिरा ग्रुप्स हाणे असांजे अॻियां अची विया आहिनि त अहिड़े तरीक़े सां असांखे ख़बर पवे थी त इंसान पंहिंजी फितरत में मजबूर आहे ऐं असां हुनखे कंहिं बि हिकिड़े खाने में या बॉक्स में बंदि नथा करे सघूं तंहिं करे बदिलजंदड़ दुनिया बदिलजंदड़ जेका असांजी जेका इहे बायोलॉजिकल जेका पोज़ीशन आहे असीं पंहिंजी बायोलॉजिकल पोज़ीशन खे बि लूज़ पिया कयूं ऐं असांजे अंदरि इलाही सारियूं तब्दीलियूं पियूं अचनि उन्हनि तब्दीलियुनि खे वक़्त सां गॾोगॾु असांखे क़बूल बि करिणो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो क़बूल करे वरी उन्हनि सां गॾु को एग्ज़िस्ट करिणो आहे
त उहे सभई शयूं आउं सम्झां थी त हिन नॉवल जो हिसो आहिनि जेका हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त हिकिड़े अहिड़े मौज़ू खे ॾाढे ख़ूबसूरती सां खणी ऐं जेको नॉवलिस्ट आहे उन मुआशिरे खे ॾिनो आहे त मुआशिरे खे इहो सम्झाइण जी कोशिशि कई वई आहे त तव्हांजे इर्द गिर्द जेकॾहिं को अहिड़ो किरदारु आहे त तव्हां उन जे किरदार जी मजबूरियुनि खे सम्झो, न कि उन्हनि जे मथां तव्हां जेको आहे सो पंहिंजूं डिक्टेटरशिप वारियूं जेके आहिनि से पाबंदियूं लॻायो, तव्हां उन्हनि खे पंहिंजे रिवायती अंदाज़ में सॉल्व करण जी कोशिशि कयो, बल्कि फितरत जे जेका तब्दीली आहे उन खे महसूसु कयो। ज़बरदस्त। हाणे इहे त इंतिहाई मज़बूत पासा थी विया कहाणीअ जा। इन में हिकिड़ो जेको आहे उहो लैप्स बि आहे, झोल बि आहे, उहो इहो आहे त जेका टीचर कुलसूम आहे उहा जॾहिं लेक्चर्स ॾिए थी ऐं उन लेक्चर्स में कार्ल मार्क्स आहे, हेगल आहे या फ़लसफ़े जा जेके इहे लेक्चर्स उन में सॼा एड कया विया आहिनि, उन में मुसलसल इहे कोटेशन्स आहिनि, उन पासे खे तव्हां कीअं था ॾिसो त इहे छा ज़रूरी हुआ या इहे गैर ज़रूरी लॻनि था? हा, एक्चुअली एज़ अ रीडर आउं ॾिसां, एज़ एन एडिटर त मूं हुनखे एडिट करे छॾियो, पर जेकॾहिं एज़ अ रीडर जेकॾहिं आउं ॾिसां त मूंखे लॻे थो त उहो हिकिड़ो बर्डन आहे तव्हांजे रीडर जे मथां ऐं असांखे अवॉइड करणु खपे, जेके राइटर्स आहिनि उन्हनि खे अवॉइड करणु खपे त इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि से पंहिंजे राइटिंग्स में या स्पेशली स्टोरीज़ में या नॉवेल्स में न विझणु खपनि, छो जो असां मां हर माण्हू जी उहा सघ कोन हूंदी आहे जो असीं उन्हनि सभिनी शयुनि खे सम्झी सघूं। ऐं नॉवेल में जेकॾहिं तव्हांखे कुझु बि फ़लसफ़ो या कंहिं बि नज़रिए सां जेकॾहिं लाॻापियल कंहिं किरदार खे ॾेखारिणो आहे त बहितर इहो आहे त तव्हां उहे सभई शयूं उन नॉवेल जे किरदार जे अंदरि उन में झलक एग्ज़ैक्टली उहा झलक महसूसु थियणु खपे। त उहो मतिलबु जेकॾहिं मार्क्सिस्ट आहे त उन जी जेका तरबियत, उन जो ॻाल्हाइण, उन जो अंदाज़, उन जी जेका सोच आहे उन में मार्क्सिज़म जेको आहे झलकणु खपे, न कि असीं जेको आहे सो हिकिड़े टीचर जे या क्लासरूम जे थ्रू जेको आहे असीं वेही मार्क्सिज़म जा जेके आहिनि सरमन्स ॾियूं। इहो हिकिड़ो अजायो जेको आहे सो तरीक़ो आहे शयुनि खे ड्रैग करण जो, या आउं सम्झां थी त रीडर खे जेको आहे सो बर्डनाइज़ करण जो। तव्हांखे ईअं नथो लॻे त इहो ईअं असांजा जेके सभई मोस्टली जेके बि ईअं कनि था, सरमन्स ॾियनि था ऐं इहे ईअं सम्झो वाइज़ था इहे लिखनि, तव्हांखे ईअं नथो लॻे त इहो पंहिंजो इल्मु ज़ाहिर करण जी कोशिशि था कनि? मूंखे ईअं कोन थो लॻे त इल्मु ज़ाहिर करण जी कोशिशि था कनि। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त हू शायदि सम्झनि था त अञा ताईं असां जेको आहे सो माण्हुनि खे इन तरीक़े सां शयुनि खे ॿुधायूं था त ही जेको नज़रियो आहे उन में ही शयूं ॻाल्हियूं आहिनि ऐं ही जेको किरदारु आहे उन शइ खे पढ़े पियो या उन खां वाक़िफ़ हिन तरीक़े सां थी सघे थो। पर एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त किरदारु जेको आहे उहो पंहिंजे जेको आहे सो माहियत में, पंहिंजी जेका ओरिजिनैलिटी में, मतिलबु हिकिड़ो कारकुन जॾहिं कंहिं नज़रियाती कारकुन हूंदो आहे त उहो भले पढ़ियलु लिखियलु न हुजे, पर उन जी नज़रियाती जेका तरबियत थियल हूंदी आहे न, जेकॾहिं मार्क्सिस्ट आहे त उहो पंहिंजी जेका मुआशी जेका जिदोजहद आहे उन में हू जेको आहे सो महसूसु थींदो त ही मार्क्सिस्ट आहे, किरदार मां नज़र, ठीकु आहे न, या उनजी कम्युनिज़म जेको आहे उनजे किरदार में नज़र ईंदो, हू कंहिंजो हक़ कोन खाईंदो, हू जेको आहे सो हिकिड़ो ईमानदार शख़्स हूंदो, हू मुआशी जेको आहे सो बराबरी जी ॻाल्हि कंदो। त जॾहिं तव्हां किरदारनि खे उन्हनि नज़रियनि जे अंदरि जेकॾहिं तव्हां खणी था अचो ऐं उन में अंदरि उन्हनि जो कलर था भरियो त उहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पोइ तव्हां इशारो ॾेई छॾियो त हीअ हिन किताबु पढ़ियो हो, उन खां मुतासिर हो, या हीअ हिन नज़रिए सां तालुक़ु हुनजो रखंदो हो। पर जॾहिं तव्हां वेही बाक़ाइदा उन खे जेको आहे सो नज़रियनि खे तव्हां बयानु कयो त इहो आउं सम्झां थी त हिन हाणे राइटर जी मर्ज़ी आहे, असीं हुन कुझु नथा करे सघूं, पर ही जेका असांजो डिस्कशन आहे इन मां असीं चाहियूं था त जेको लेखक आहे, आउं पाण बि लिखां थी, कॾहिं कॾहिं का स्टोरी लिखी थी वठां त मूंखे ख़ुदि हिननि शयुनि सां ही जेके शयूं मूंखे ख़ुदि हिकिड़ी ट्रेनिंग थी मिले त मूंखे जेकॾहिं लिखिणो आहे त कहिड़े तरीक़े सां लिखिणो आहे। ऐं कॾहिं तव्हां जेको आहे सो नज़रियनि जी प्रीचिंग न कयो, तव्हांजो किरदारु जेको आहे न, जेको तव्हांजी किरदारु जेको किरदारु तव्हांजो घड़ियल आहे उन मां हर उन जे उथणु वेहणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु उन जे मतिलबु हर जेका सरगर्मी आहे उन मां तव्हांजो उहो नज़रियो जेको तव्हांखे ॾिनो आहे उन मां उहो झलकणु खपे। सही। त चवण जो मक़सदु त असां इहो सिर्फ़ु इन लाइ था कयूं त असां इहो शायदि ईज़ी
ईज़ी गोइंग आहे। इज़ी गोइंग आहे। हा अच्छा, बाक़ी ईअं न आहे त माना हू पंहिंजो इल्मु ॿुधाइणु चाहींदा न, त न। असां वटि एतिरो इल्मु आहे? न, ही शायदि जेको आउं जेका ॻाल्हि कयां पई न, त इहा ॻाल्हि जेका आहे उहा ॾाढी तहक़ीक़ी तरफ़ तव्हांखे खणी वेंदी न, जो तव्हां किरदारनि में उहे सभु शयूं विझो ऐं किरदार खे उन अंदाज़ में खणी अचो जो जेकॾहिं मार्क्सिस्ट आहे त किरदार कीअं हुजणु खपे, इहा ॾाढी महिनत तलब कमु आहे। ठीकु आहे न? त हाणे तव्हां ॿिनि किरदारनि खे राहिब ऐं काइनात खे जेको आहे सो मार्क्सिस्ट करे पेश कयो त इहो हिकिड़ो महिनत तलब कमु आहे। तव्हां उन जी जाइ ते तव्हां जेको आहे सो क्लास रूम ॾेखारे छॾियो ऐं उन जी जाइ ते तव्हां उन जा जेके आहिनि से नज़रिया बयानु करे छॾिया, उन जी कोटेशन्स बयानु करे छॾियो, त उन सां पढ़ण वारे ते को घणो असरु कोन थो पवे। ॿियो हींअर ॾिसो था, हींअर 21st सेंचुरी आहे, इन्हनि नज़रियनि जी हींअर असां सिर्फ़ु अञा ताईं उन्हनि में ई फाथा पिया आहियूं। अयाज़ बि पंहिंजी ऑटोबायोग्राफीअ में लिखी आहे त कुअनि खाधल किताब माउस ते ऐं लेनिन ते अञा असांजा सिंधी वेठा पढ़नि था, त हुनजो कंहिं मख़सूस माण्हू ॾे इशारो। अच्छा, त असां अञा ताईं इन्हनि नज़रियनि में फाथा पिया आहियूं। तव्हांखे नथो लॻे त इन नज़रियनि मां हाणे निकिरणु खपे? ॾिसो, नज़रिया जेके हूंदा आहिनि उहे आउं त ॾाढी घटि इल्मु रखंदड़ जेका आहे सा ईअं सम्झो त औरत आहियां, एतिरो मूं वटि शेख अयाज़ जेतिरो इल्मु कोन्हे। न, पर तव्हांजी सियासी तरबियत आहे, इहो तव्हांखे बेनिफिट आहे। पर आउं सम्झां थी त नज़रिया जेके हूंदा आहिनि उहे कॾहिं बि पुराणा कोन थींदा आहिनि ऐं कॾहिं बि इनवैलिड कोन थींदा आहिनि, पर नज़रियनि जी ज़रूरत जंहिं जाइ ते हुजे सिर्फ़ु उते उनजी ॻाल्हि कई वञे। तव्हांजो लिटरेचर जेको आहे उन में जेकॾहिं तव्हां नज़रिये जी ॻाल्हि कयो था त उहो तव्हांजो अहिड़ो अंदाज़ हुजणु खपे, जेकॾहिं तव्हांजो किरदारु कंहिं नज़रिये सां तालुक़ु रखे थो त उनजो अंदाज़ अहिड़ो हुजणु खपे जो तव्हांखे पढ़ण वारे खे उनजो किरदारु मुतासिर करे। बाक़ी नज़रिया जेके आहिनि उहे ॾिसो, हाणे मार्क्सिज़म जेको आहे उहो त हमेशह जेको आहे असांजी मुआशी मार्केट जी ज़रूरत हर दौर में ठीकु आहे न, हर दौर में रहंदो। आउं चाहे मार्क्सिज़म सां एग्री कयां न कयां, पर उनजी जेका उनजो जेको किताबु आहे दास कैपिटल जेको लिखियो आहे न, उहो पूरी दुनिया जो हिकिड़ो मञल जेको आहे सो मतिलबु हिकिड़ो ईअं सॼो डॉक्यूमेंट आहे, मुआशी डॉक्यूमेंट आहे। त उन जे बुनियाद ते सॼी मुआशी जेका मतिलबु ढांचो बीठल आहे, या जेको मुआशी ढांचे में जेके बुराइयूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ हिकिड़ी कसौटी आहे। ठीकु आहे न? त हाणे जेकॾहिं असीं चऊं त दास कैपिटल जेको आहे उहो अजायो लिखियो हुयो, या इहो नज़रियो ख़राबु हो, या ही जेको कम्युनिज़म जेका आहे सा ख़राबु हुई, कम्युनिज़म नज़रियो ख़राबु कोन हो, पर शायदि उनखे जेको आहे सो इम्प्लीमेंट सही तरीक़े सां कोन कयो हुयो, तंहिं करे उन जा जेके आहिनि नतीजा कोन निकिरी सघिया। मुमकिन आहे त अञा 100 सालनि खां पोइ वरी इहे सभु शयूं वरी इम्प्लीमेंट थियनि, वरी सुठा जेके आहिनि नतीजा ॾेई सघनि। अच्छा, ॿियो हिन में जेके बि किरदार आहिनि उहे उन्हनि मां तव्हांखे कंहिं न कंहिं किरदार ज़रूरु तमामु घणो मुतासिर कयो हूंदो। असां चाहियूं था त उहो बि असांजे ऑडियंस खे ॿुधायो त कहिड़ो किरदारु आहे जेको तव्हांखे सभ खां वधीक सघारो लॻे थो? अच्छा, हाणे हिन में किरदारु सघारे हुजण खां पहिरीं आउं तव्हांखे हिन में हिकिड़ी कहाणियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नॉवल में मुख़्तसिर जेके आहिनि से तव्हां इलाही सारियूं नंढियूं नंढियूं स्टोरीज़ शामिलु कंदा आहियो, जेके कहाणी जा मुख़्तसिर जेके आहिनि से ॿिया पासा बि हूंदा आहिनि, त जीअं तव्हांखे उहे पढ़ंदड़नि खे जेके आहिनि से एंटरटेन करे सघनि। त हिन में हिकिड़ी जेका आहे सा कहाणी लिखियलु आहे, ईअं सम्झो त जेको राहिब आहे उहो हिकिड़ी लाइब्रेरी में थो वञे, उते हुनजी हिकिड़ी मुलाक़ात थी थिए हिकिड़े माण्हू सां, ऐं उहो शिकारपुर जी हिकिड़ी जेका आहे सा मुस्लिम घराणे जी छोकिरी आहे, महरोश ऐं दीपक जी जेका आहे सा कहाणी, उहा कहाणी जेका आहे सा ॾाढी ख़ूबसूरत लिखियलु आहे। छो त आहे बि जेको राइटर जेको आहे हुनजो पंहिंजो तालुक़ु शिकारपुर सां आहे, ऐं शिकारपुर जी जेका आहे सा ख़ूबसूरती मतिलबु जहिड़े तरीक़े सां उन मतिलबु कहाणी में, उहा नंढड़ी कहाणी महरोश ऐं दीपक जी कहाणी आहे, उहा जेका ॿुधायल आहे त उन में यकीन कयो त ओॾी महिल तव्हांखे मतिलबु पंहिंजे उहा कहाणी जेका आहे तव्हांखे पंहिंजे इर्द गिर्द खां जेको आहे न डिस्कनेक्ट थी करे छॾे, ऐं पढ़ंदड़ जेको आहे उन कहाणी जे अंदरि बिल्कुलु एंटर थो थी वञे, उहो पंहिंजो पाण खे उन्हनि घिटियुनि में महसूसु थो करे, उन फेस्टिविटी में महसूसु थो करे, ऐं उन किरदारनि सां गॾु थो महसूसु करे। उहा कहाणी जेका आहे नंढड़ी कहाणी, मूंखे त लॻे थो त हिन नॉवल जी सभिनी खां जानदार जेका आहे सा माना जेको आहे सो पीस आहे। सो दैट आई लव्ड इट। मतिलबु जेको दीपक ऐं महरोश जो किरदारु आहे उहो ई तव्हांखे वधीक, उहो मूंखे जेको आहे, हालांकि उहा हुन में हिकिड़ी जेका आहे एडिशनल कहाणी आहे पास्ट जी, ऐं मतिलबु उहा ई राइटर जेको आहे सो सपोर्ट कई आहे पंहिंजे नॉवल खे हिकिड़ी कहाणी ॾेई, पर उहा कहाणी ॾाढी जानदार आहे, ॾाढी ख़ूबसूरत लिखियलु आहे। उन खां अलावा आउं सम्झां थी त राहिब जो किरदारु जेको आहे उहो तमामु सुठो किरदारु आहे। काइनात जेको काइनात जो हीरो जेको आहे राहिब, उहो राहिब जेको आहे उहो बि हिकिड़ो ईअं सम्झो त तमामु
तबकाती तौर ते हू पंहिंजे हीरोइन खां इलाही घटि तबिके सां तालुक़ थो रखे, पर उन जे बावजूद बि हू जेको आहे सो जेके चैलेंजिस अचनि था उन्हनि में पंहिंजी जेका हीरोइन आहे काइनात उन सां गॾु बीहे थो, डिॼे नथो, ऐं फ़िक्री तौर ते जेको आहे सो जेको इअं चइजे त हिकिड़ो मुस्तहकम किरदारु आहे, ऐं उनजो किरदारु जेको आहे उहो आउं सञा थी त तमामु सुठो किरदारु आहे, मज़बूत किरदारु आहे। सही जी नाज़रीन, यकीनन तव्हां हिन नॉवल जी कहाणी ऐं हिन नॉवल जा ॿिया पासा जेके लैप्सिस बि ॿुधा, त हाणे असां ॿिए दफ़े यकीनन हिन अनवर शेख साहब खे हिन अदबी नशस्त में घुराईंदासीं ऐं डिटेल डिस्कशन जेके लूप होल्स आहिनि उन्हनि ते वरी उन्हनि सां तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। सो हीउ हिकिड़ो शॉर्ट इंट्रोडक्शन हो किताब जो, त नओं किताबु आयल आहे त जीअं तव्हां सभु पढ़ो ऐं हिन मां मुस्तफ़ीद थियो। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वरी महिरबानी।